नाज़ुन अछड़े थर में बरसाती वसकारो न थियण करे मालडन जा चेहरा मुरझाइजी विया। डुकार जहिड़ी हालत पैदा थी वई। माल बि उन विघे मरण लॻो आहे। पाणी बि खारो थियण करे केतिरनि ई बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिं सबबि थरी माण्हू मुसीबतुनि जे पाताल में फासी पिया आहिनि। ॾिसूं था ढोरो नारो मां राशिद कादिर भट्टी जी रिपोर्ट। परमत वारा नैन, परमत वारा नैन, छमरा छपर जो हाल जे पुछंदे रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो, रोई पवंदो। अछड़े थर में हेल हरण खां छाल हरण विसरी वियो आहे। मरंदड़ चौपायो माल भी उन ॻाल्हि जी चिटी गवाही ॾिए थो त हेल अछड़े थर ते को बरसाती बादल भुलिजी नाहे आयो। ते सबबि न गाहु फुटा न वरी गुलगुलज़ारियूं थियूं ऐं मासूम चेहरा पाणी जी तलाश में भटकंदा रहनि था। बुख ऐं बदहाली मारू माण्हुनि जो नसीब बणिजी चुकी आहे। जरब खारो ज़हर बणिजी चुको आहे। तॾहिं त चकोर पखी चंड तकण छॾे ॾिनो आहे। अछड़े थर वासियुनि जे गुज़र सफ़र जो वाहिद वसीलो चौपायो माल आहे। डुकार सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खंयो आहे। उन्ही सबबि भाग्यनि जा वथाण बि वीरान थींदे नज़र अचनि था। हिन जदीद दौर में बि अछड़े थर रोड रस्तनि स्कूलनि ऐं अस्पतालुनि समेत बिजली लाइ वाधाए रहियो आहे। अछड़े थर वारे ताक़ता चूंडियल नुमाइंदनि वोट वठी वञण बैदि थर वासियुनि ॾांहुं लड़ी अचण जी ज़हमत बि नाहे कई। उन हवाले सां अछड़े थर वासी मेरहान टीवी न्यूज़ सां पंहिंजा हाल हिन रीति ओरियनि था। पई कोन्हे, ठिप घटि बरसाति पई आहे ऐं उन खां पोइ गाह बि कोन्हे ऐं बिल्कुलु माल में बीमारी अची वई आहे। बीमारियुनि में जे सूरत हाल में माल जाम मरे पियो ऐं न डॉक्टर जी वैक्सीन वग़ैरह कोन थींदी आहे। कर असांखे माल में बीमारी आहे जाम। अहिड़ो लाइट बि न आहे का सहूलियत। ईअं पियो आहे त न जहिड़ो बाक़ी जरा कख पन का शइ कोन्हे आहे। डुकार जो डुकार धण आहे सो पेटनि में सूर पियो, बीमारीअ में मरण शुरू थी चुको आहे हींअर। सो माल जेको आहे सफ़ा कख आहे कोन को। माण्हू मिसकिनीअ में अची विया आहिनि। हिकिड़ी बीमारियूं ॾचनि में बुखार में माल मरे पियो। जाम का शइ न रही आहे। बाक़ी जरा हाणे का हुकूमत जा का बि न सहूलियत त का टके जी बि कोन्हे का मुल्क जी। छो हाणे छा कजे उन माल खे जो असीं ग़रीब माण्हू अणपढ़िया कंहिं वटि न वञी सघूं न अची सघूं। निका असां को अहिड़ी टीम अचे थी तो माल जे बारे में का अची ॻाल्हाए जा चवे जा बीमारी जा दर्द जी जेको दवा कयूं। अछड़े थर वारे इलाइक़े में चौपाए माल खे आयल मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे बचाव लाइ वैक्सीन बि नाहे कई वेंदी, जंहिं सबबि मारू माण्हू वेतर मायूसी जो शिकार रहनि था। बरसातूं न पवण करे जरब खारा ज़हर बणिजी मिठे पाणी जी सघ विञाए वेठा आहिनि। इक़्तिदार जा मज़ा माणींदड़ नुमाइंदनि खे घुरिजे त अछड़े थर ते का करम जी नज़र विझी मारू माण्हुनि जी सार लधी वञे ऐं बुनियादी सहूलियतूं फराहम करे ॾिनियूं वञनि। चौपाए माल में आयल बीमारियुनि जी बचाव लाइ के तकड़ा कदम खया वञनि त जीअं मारू माण्हुनि जे मायूस चेहरनि ते मुर्कूं मोटी अचनि। राशिद कादिर भट्टी, मेरहान टीवी न्यूज़, ढोरो नारो।